बुलकेरा शरीफ प्रेस क्लब के सहाफ़िन सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के नाहक कत्ल खिलाफ प्रेस क्लब के सदर शबीर जरवार, झंडू सोलंकी, जाहिद सोलंकी, माणक हकीम, इनायत दल, आमिर बुकेरो, पीर सिकंदर कुरैशी, गफ्फार खोखर, बच्चल खासकेली, आबिद अली खुदाबख्श सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के बेगुनाह कत्ल सहाफ़त जो कत्ल आहे, जंहिंखे सरेआम गोलियुनि जो खाज बणायो वियो। DIG सखर ऐं SSP सखर अञा ताईं कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर सखर जो बेबाक ऐं बहादुर सहाफ़ी हो, जंहिंजी बेरहमाणे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, जॾहिं त सॼी सिंध अंदरि सहाफ़िन जो हर रोज़ थींदड़ क़त्लेआम बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।